जंगी शाही मामा के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही रेलवे स्टेशन ते जंगशाही जे अवाम लाइ सफ़री सहूलतूं मुयसर न हुअण करे ज़िले ठठे जे अवाम तोड़े सीपेक प्रोजेक्ट में कम कंदड़ मुलाज़िम मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ ऐं वेंदड़ वाहिद रेलवे स्टेशन जंगशाही आहे। ट्रेन जा स्टॉप न हुअण करे जंगशाही स्टेशन ते फीडर जनरल मैनेजर अली मोहम्मद आफरीदी रेलवे लाहौर हेडक्वार्टर में आयल जंगशाही रेलवे फाटक ते सालियानी इंस्पेक्शन करण पहुतो। प्रेस क्लब जंगशाही सहाफ़ी दोस्तन अब्दुरऊफ़ बिरोही, अब्दुर्रहीम जोखियो, मोहम्मद जुमन जोखियो, राना इकबाल, गुलाम ख्वाजा, अजहर जाखरू, सेठ रसूल बख्श जोखियो ऐं ज़करिया एक्सप्रेस हज़ार एक्सप्रेस जे स्टॉप ॾियण लाइ मुलाक़ात कई। दरख़्वास्त ॾिनी। रेलवे FG साहब ॿिनि ट्रेनुनि जा स्टॉप बहाल करण जी ख़ातिरी कराई। रेलवे फाटक जो विज़िट कयो। फाटक जी गेट कीपर खे रोक रक़म भी ॾिनी।